बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। जेके न्यूज़ जी रमज़ान ट्रांसमिशन में भली कार। रमज़ान पाक जो महीनो बरकतुनि ऐं रहमतुनि वारो महीनो जारियो सारी आहे। रिवायत में आहे त रोज़े जी माना पाण खे खाइण पीअण खां या जेके गैर शरई कम आहिनि उन्हनि खां पाण खे परे रखणु आहे। ऐं रमज़ान जी माना इहा बि ॿुधाई पई वञे त कंहिं शइ खे साड़े छॾणु, कंहिं शइ खे जलाए राख करणु। त इन्हनि जो पाण में इम्तिज़ाज अहिड़ो कुझु अलाह जी कुदरत सां बणियो आहे त जीअं इंसानु जीअं रोज़ा रखंदो वेंदो त उन जा पोयां गुनाह ईअं सड़ंदा राख थींदा वेंदा रहंदा। जो एतिरे क़दुरु जो हिकिड़ो मुस्लमान जॾहिं 30 रोज़ा पूरा थो करे त अलाह पाक पंहिंजे रहमतुनि सां उन जा पोयां कयल जेके बि गुनाह आहिनि अलाह पाक उनजा माफ़ थो फरमाए छॾे। ऐं रमज़ान पाक खे अलाह पाक 3 ॾहाकनि ते मुश्तमिल कयो आहे। ऐं रमज़ान पाक जो पहिरियों ॾहाको रहमत जारियो सारी आहे। ऐं असां पहिरें ॾहाके मुतालिक़ अॼु मौलवी गुलाम रसूल साहिब खां जेको आहे त मालूम कंदासीं। साईं, रमज़ान पाक जो महीनो रहमत जो महीनो आहे, बरकतुनि जो महीनो आहे, पर पहिरियों ॾहाको ख़ुसूसन रहमत आहे। उन मुतालिक़ रोशनी विझंदा। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि सय्यिदिना मुहम्मद व बारिक वसल्लम। जीअं त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आहे, रमज़ान शरीफ़ खे 3 हिसनि में तक़सीम कयूं। अव्वलुहु रहमतुन व औसतुहु मग़फ़िरतुन व आख़िरुहु इत्कुम मिनन नार। पहिरियों हिसो हिन जो रहमत, विचों हिसो हिन जो बख़्शिश ऐं आख़िरी हिसो हिन जो जहन्नम खां आज़ादी जो। हाणे रहमत छा आहे? रहमत सभ खां अॻु में जेको बि असां रिश्तो क़ाइमु कंदा आहियूं, जेको बि रिश्तो, उन खां अॻु में रहमत जो हुजणु ज़रूरी आहे। यानी रहमान लफ़्ज़ जेको अलाह ताला जो आहे, रहीम उहो ई मादो आहे रहमत में बि। उहो जॾहिं रिश्तो असांजो जंहिंसां बि क़ाइमु थींदो आहे उन खां अॻु में असांखे उन जे लाइ रहम थींदो आहे। मिसाल तौरु उहा कैफ़ियत औलाद आहे, जीअं अञा उहा पेट में ई हूंदी आहे, उन जे लाइ असांखे अॻ में रहम अची वेंदो आहे। पोइ उहा अमड़ अञा ॾिसंदी कोन्हे हुनखे। जेके डॉक्टर, हकीम, तबीब जिन शयुनि खां रोकींदा आहिनि, उहो अॻ में ई खाइण पीअण उनखे फिटी कंदी आहे, चवंदी आहे मूंखे तकलीफ़ हुजे त हुजे पर मुंहिंजे बचे खे न हुजे। इहो तालुक़ आहे रहमत जो। ऐं अलाह ताला खे त असां माउ ऐं पीउ खां वधीक प्यारा आहियूं। जॾहिं असांजा मुफ़्ती, काज़ी, आलिम, पीर, फ़क़ीर ॿुधाईंदा आहिनि 99 सां वधीक असां उनखे प्यारा आहियूं। जॾहिं असां उनखे वधीक प्यारा आहियूं त यकीनी ॻाल्हि आहे त उहो बि असां सां एतिरो ई प्यारु करे थो। उहो बि असांजे लाइ अहिड़ी शयूं चूंडे थो पियो जेके असांखे नुक़सानु न ॾियनि बल्कि फ़ाइदेमंद हुजनि। उन्हनि मां अलाह ताला हिकिड़ो असांखे रमज़ान शरीफ़ महीनो ॾिनो ऐं ॿियो असांखे उनजो हिसो जेको पहिरियों ॾिनई उहो रहमत। हाणे उहा रहमत असांखे कीअं मिले ऐं कीअं असां उनजा मुस्तहिक थियूं? असां अक्सर इहो सोचींदा आहियूं साईं इबादात में असांखे रहमत मिलंदी। भली ॻाल्हि आहे, इबादात में मिलंदी। असां हज कयूं, ज़कातूं ॾियूं, जिहाद कयूं, क़ुर्बानियूं कयूं, उन में असांखे अलाह जो रहम मिलंदो। बल्कि उहे बि सही आहिनि, पर असुलु रहम असांखे कीअं मिलंदो अलाह जो? जीअं हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे अलाह ताला फरमायो, इरहम मन फिल अर्दि यरहमुक मन फिस समा। ज़मीन वारनि ते तूं रहम कर त आसमान वारो तो ते रहम कर। त असांखे इन रहमत वारे ॾहाके में इबादत इलाही सां गॾु ख़ल्क़े ख़ुदा ॾे तवजो करणी आहे। ऐं असां मुस्लमाननि जी जेका कैफ़ियत आहे, रहम हासिल करण जे लाइ ख़ल्क़े ख़ुदा खे ईज़ाए करे, उन्हनि खे ॾंभे करे पोइ भॼंदा आहियूं। पाचो हेठि हूंदो आहे, पाचो मथे हूंदो आहे, 2 रकात नफ़िल पढ़ंदासीं, साईं असांजी बख़्शिश थी वेंदी। इहो क़तअन न, बिल्कुलु न। जीअं मौलाना फरीदुद्दीन अतार जो शेर आहे, हक़ न दारत दोस्त ख़ल्क़ आज़ार रहा, नेस्त ई ख़सलत के दीनदार आहे। अलाह ताला त हुन सां दोस्ती बि नाहे रखंदो जेको ख़ल्क़ जो ई साईं ॾाढो हुजे। असां हिते छा कयो आहे? रमज़ान शरीफ़ में इबादत ते असांजो ज़ोर हूंदो आहे, बल्कि ख़ुदा खे जेको असां तकलीफ़ ॾींदा आहियूं
असां जहिड़े बि शोबे सां वाबस्ता आहियूं, असां चाहे ऑफिसनि में वेठल हूंदा आहियूं या असां वापारी हूंदा आहियूं, उन्हनि पंहिंजनि शोबनि में असां ख़ल्क़े ख़ुदा जे लाइ हिकिड़ो अज़ाब जो सबबु बणिजी वेंदा आहियूं। हिन में त का शक कोन्हे त गिरां फरोशी जेका आहे उहा ठीकु आहे तमामु न? घणो ज़ुल्म लॻो हाणे पियो आहे। जॾहिं असां एॾो ज़ुल्म कयूं, पोइ वरी असां उमेदु रखूं त अलाह साईं तूं असां ते रहम कर, उहो रमज़ान असांजे लाइ रहमत थी वञे। पर हक़ीक़त जेकॾहिं ॾिठो वञे त हिन मुल्क ते रमज़ान शरीफ़ जो महीनो हिकिड़ो ॻरो साबित थींदो रहियो आहे। मुंड खां वठी करे सही। जेके बोॾूं आयूं, ज़लज़ला आया, तूफ़ान आया, ग़रक़ थियासीं, डेंगू आया, करोना आया, सॼा इहे रमज़ान शरीफ़ में ई अचनि था पिया। हाणे ॿुधायो त इहो असांजे लाइ रहमत हा, या उनखे असां ज़हमत था कयूं रहमत पिया। बणाए छॾियोसीं। ज़हमत बणाइण में उहो छा आहे, उहो असांजो पंहिंजो अमाल आहे, असांजो पंहिंजो किरदारु आहे। अलाह जी तरफ़ां त रहमत आहे, पर उहा असां वठूं न। मिसाल हाणे हिकिड़ो ॼाण, हे एसी हले थी पई, हाणे इहा एसी कंहिंखे लॻंदी? कंहिंखे थधाण महसूसु थींदी जेको हिन में अचे वेहंदो, वेहंदो जेको पर आहे। जेको हिन खां वेही ॿाहिरि थो पियो त हुनखे त कोन मिलंदी। त अहिड़े ई हवाले सां रहमत जे हासिल करण जे लाइ पाण खे बि रहमत वारो करिणो पवंदो। जॾहिं असां नंढनि ते रहमत न कंदासीं त वॾो बि असां ते रहमत कोन कंदो। सही। हाणे जे मुंहिंजो सुवालु अलामा मक़सूद अली डोंकी साहिब खां आहे। साईं तव्हां प्रोग्राम में शरीक थिया, तव्हांजा वॾा अहसान। त हाणे रमज़ान शरीफ़ जो महीनो हूअं त असांजे लाइ तमामु घणो जेको आहे उन में एॾा त दर्स आहिनि, एॾियूं उन में सम्झाइणियूं आहिनि जंहिं ते अमल कंदे इंसानी ज़िंदगी जेका आहे उहा माना बहितर खां बहितरीनु थी सघे थी। पर सभ खां वधीक जेको आहे असांजे लाइ हिकिड़ी जेके असांखे सबक़ मिलनि था, ख़ासि तौर ते अलबत कराम ऐं अइमा कराम जी जेका ज़िंदगी आहे उहा त हर वक़्तु असांजे लाइ मशअल राह आहे। पर ख़ासि तौर ते रमज़ान शरीफ़ जे महीने में अलबत तहारा मां ख़ातून जन्नत जा पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन या जेको आहे त जेके बि इमाम सगुरा जेके उन्हनि जो जेको ज़िंदगी जो जेको हिकिड़ो तौरु हो, तरीक़ो हो, उन मुताबिक़ जेकॾहिं रमज़ान खे असां कोशिशि त करे सघूं था या उन मां केतिरो सबक़ हासिलु करे सघूं था, उन ते रोशनी विझूं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। रमज़ानुल मुबारक साईं उहो पूरे जो पूरो महीनो अल्लाह जी इबादत ऐं बंदगी जो महीनो आहे ऐं पंहिंजे गुनाहनि खां परे रहण जो महीनो आहे, पर उन सां गॾोगॾु पंहिंजे नफ़्स ते कंट्रोल जो महीनो आहे। ॾिसो, रमज़ान शरीफ़ में जॾहिं असां जाइज़ शयुनि खां रुकिजी वञूं था, तंहिंजो मतिलबु इहो आहे त तव्हांखे ख़्वाहिशात नफ़्सानी जी पैरवी न करणी। मानी खाइणु जाइज़ आहे, लेकिन तव्हां नथा खाई सघो। पाणी तव्हांजे लाइ पीअणु जाइज़ आहे। असल इंसान गुनाह तॾहिं करे थो जॾहिं इंसान जो इरादो कमज़ोर थी वञे थो ऐं ख़्वाहिशात नफ़्सानी जो बानो थी वञे थो। असांखे अलाह जो बानो थियणो आहे, ख़्वाहिशात नफ़्सानी जो बानो न थियणो। क़ुरान करीम फरमायो, छा तूं अहिड़े इंसान खे न ॾिठो जेको पंहिंजी ख़्वाहिशनि जो ग़ुलाम आहे, ख़्वाहिशनि जो बानो आहे। रोज़ो हिकिड़े क़िस्म जी प्रैक्टिस आहे ताकी असांजो जेको इरादो अज़्म आहे अलाह जी बंदगी जो उहो मज़बूत थी वञे ऐं ख़्वाहिशनि जे मथां असां पंहिंजो कंट्रोल कयूं। आइमा हुदा अलैहिमुस्सलातु वस्सलाम या पाक नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेकी सीरत तैयबा आहे, रवायतनि में मिले थो इमाम ज़ैनुल आबिदीन अलैहिस्सलाम राति जो पहिरियों पहर अल्लाह जी नमाज़ में तिलावत क़ुरान पाक में गुज़ारींदा हुआ ऐं जॾहिं अधु राति खां टाइम अॻिते वधंदो हो त उन वक़्तु इमाम आली मक़ाम तमामु हिकु तवील दुआ पढ़ंदा हुआ, जंहिंखे दुआए अबू हमज़ा सुमाली जे नाले ते तारीख़ में लिखियो वियो आहे। सरकार जो हिकु शागिर्द आहे जंहिंजो नालो आहे हज़रत अबू हमज़ा सुमाली रहमतुल्लाह अलैह। उहो रवायत करे थो त लॻभॻि तव्हां अगरि उहा दुआ पढ़ंदव त 2 घंटनि जी दुआ आहे, 1.5 खां 2 कलाक जी दुआ आहे, जेकी अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी बारगाह में मुनाजात आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम बारगाह इलाही में अर्ज़ु कयो त परवरदिगारा, मां जॾहिं तव्हां सां ॻाल्हायां या तव्हांखे पुकारियां त छा आहिस्ता ॻाल्हायां छो त तव्हां शहर खां वधीक वेझो आहियो, या रड़ करे तव्हां सां मुखातिब थियां छो त मां हिकिड़ो गुनहगार इंसान आहियां। या हज़रत मूसा अलैहिस्सलाम पंहिंजी इनकिसारी जो इज़हार कंदे काथे रब्बे ज़ुल जलाल, काथे मूं जहिड़ो हिकु बानो, त जॾहिं पंहिंजे पाण खे ॾिसां थो त मूंखे वॾो फ़ासिलो लॻे थो तुंहिंजी ज़ात खां, जॾहिं तुंहिंजे करम खे ॾिसां थो त तूं शहर खां वधीक वेझो आहीं। या रब्बे उनाजी का अम उनादी का, इहो सवाल कयो हज़रत मूसा अलैहिस्सलाम त तव्हांखे बुलंद आवाज़ सां पुकारियां या आहिस्ता। अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमायो जवाब में त या मूसा अना जलीसु मन जालसनी, मूसा जेको मूंसां वेहंदो आहे मां उन सां वेहणु पसंदि कंदो आहियां, जेको मूंखे यादि कंदो आहे मां उनखे यादि कंदो आहियां, जेको मुंहिंजो ज़िक्र कंदो आहे मां उनजो ज़िक्र कंदो आहियां।
ॾिसो अल्लाह उन इंसान खे विसारे छॾींदो आहे जेको अल्लाह खे विसारे छॾे। इहो क़ुर पाक बि असांखे इहो साॻियो ई दर्श ॾिनो, ला तकूनू कल्लज़ीन नसुल्लाह फअंसाहुम अनफुसहुम, उन्हनि मां न बणिजो जंहिं अल्लाह खे विसारे छॾियो, सज़ा उन्हनि खे इहा मिली जो पाण खे विसारे छॾियऊं। जॾहिं हुननि अल्लाह खे विसारियो त अल्लाह बि उन्हनि खे विसारे छॾियो। माह रमज़ान यादि ख़ुदा जो महीनो आहे, ज़िक्र ख़ुदा जो महीनो आहे, अल्लाह जी बारगाह में मुनाजात जो महीनो आहे। असांखे हिकु पासे ॾांहुं क़ुर पाक जी तिलावत करणी आहे, जेको आइमा ख़ुदा खां असांखे दर्श मिलियो आहे उहो इहो आहे त क़ुर पाक जी तिलावत कयो ताकी अल्लाह जो पैगाम तव्हां पढ़ो, उनमें तफ़कुर कयो, उनमें तदब्बुर कयो। ॿिए पासे ॾांहुं तव्हांखे बहितरीनु महीनो आहे जो अल्लाह जी बारगाह में मुनाजात कयो, अल्लाह जी बारगाह में इल्तिजा कयो। असां आम तरह सां जॾहिं दुआ घुरंदा आहियूं त उनमें अल्लाह साईं मूंखे पुटु ॾे, अल्लाह साईं मूंखे गाॾी ॾे, अल्लाह साईं मूंखे घर ॾे, न, इन खां वधीक मफ़हूम आहे मुनाजात जो। तव्हां दुआ अबू हमज़ा शुमाली पढ़ो, उनजा जुमला पढ़ो, इमाम ज़ैनुल आबिदीन अलैहिस्सलाम जॾहिं अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी बारगाह में तव्हांखे महसूसु थिए थो त इल्म ऐं इरफ़ान जो हिकु समुंड आहे, मारिफत इलाही जो हिकु समुंड आहे। उन जो ॿ टे जुमला मां अव्हां जे अॻियां पढ़ंदुसि। अनल लज़ी असैतु जब्बार अस्समा, मां उहो आहियां जंहिं काइनात जे बादशाह जी नाफ़रमानी कई आहे। हालांकि हू हिकु मासूम इमाम आहे, गुनाहनि खां मथां हुआ, लेकिन जॾहिं ख़ाज़े ऐं ख़ाशे बणिजी अल्लाह जी बारगाह में अचे थो त उनजी इनकिसारी जो अंदाज़ इन्ही अंदाज़ में आहे। परवरदिगारा, जे मां तुंहिंजे दर खे छॾे वञा त कंहिंजे दर ते वञा। राति जो ही उहो पहर आहे जॾहिं बादशाहनि पंहिंजा दरवाज़ा बंदि करे छॾिया आहिनि, लेकिन तूं काइनात जो उहो बादशाह आहीं जंहिंजो राति जे हिन पहर बि दरवाज़ो खुलियल आहे, जंहिंजो 24 कलाक हिकु लहज़े जे लाइ बि दरवाज़ो बंदि नथो थिए, जंहिंजी रहमत जो दरवाज़ो साइलीन जे लाइ खुलियल आहे। इहे मुनाजात आहिनि जेको असांखे सीरत अहल बैत अलैहिस्सलाम मां असांखे मिलनि थियूं। हज़रत सैयदुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत तैयबा में असांखे मिले थो, अज़वाज मुतहरात खां ई जुमिलो आहे, रवायत आहे त जॾहिं आख़िरी अशरो ईंदो हो रमज़ानुल मुबारक जो त पाक नबी फरमाईंदा हुया त मुंहिंजो बिस्तरो हाणे वेढ़े छॾियो। हाणे ही जेके 10 ॾींहं आहिनि, इहो राति जो मुंहिंजी पूरी राति इबादत इलाही में गुज़रंदी ऐं हिकु लहज़े जे लाइ बि मूंखे निंड नाहे करणी। इहा सीरत तैयबा असांखे ॿुधाए थी, छो त आख़िरी जेको अशरो आहे इहो लैलतुल क़द्र ऐं उनजी नुज़ूल क़ुरान जूं रातूं आहिनि। इन जे लाइ आख़िरी अशरे में पाक नबी खां या अहल बैत अलैहिस्सलाम खां इहा साॻियूं रवायतूं मिलनि थियूं त उहे पूरे जी पूरी राति इबादत इलाही में गुज़ारे छॾींदा हुआ। हज़रत इमाम अली अलैहिस्सलाम खां असां जॾहिं ॾिसूं था त उहो तमामु घणी अहमियत ॾींदा हुआ माह मुबारक रमज़ान खे। माह मुबारक रमज़ान जा जेके फ़ज़ाइल आहिनि उहे 2 हवालनि सां बयानु थियल आहिनि। हिकु रोज़ेदार जा जेके फ़ज़ाइल आहिनि उहे अलॻि बयानु थियल आहिनि, हिकु रोज़े खां अलावा माह रमज़ान जा जेके फ़ज़ाइल आहिनि उहे बि पंहिंजी जॻह ते अहम आहिनि। मिसाल जे तौर ते अल सोम जुन्नतुम मिनन नार, जहन्नम खां बचण जे लाइ रोज़ो ढाल आहे जेको जहन्नम जी बाहि खां बचाए थो। सो इहा जेको आहे सीरत तैयबा जेके असांखे पाक नबी खां मिली आहे, अहल बैत अतहार खां मिली आहे, सहाबा किराम रज़ियल्लाहु ताला अन्हुम खां मिली आहे, या असांजे सालिहीन खां मिली आहे, असांखे घुरिजे त उन अंदाज़ सां पंहिंजे माह मुबारक रमज़ान खे गुज़ारियूं त असां अल्लाह जे अॻियां सुरख़रू बि थी सघूं था ऐं पंहिंजे किरदार खे बि बहितर करे सघूं था। हिकिड़ो सुवाल त असां इनफ़रादी तौर ते हीउ जेको असांजो सिस्टम आहे, असां में अक्सर इहो हूंदो आहे त पंहिंजियूं ग़लतियूं, पंहिंजियूं कोताहियूं असां सिस्टम ते ॾेई छॾींदा आहियूं त हीउ सिस्टम ग़लति आहे। असां बि त हिन सिस्टम जा हिसो आहियूं। हिकु फ़र्द जी हैसियत सां हीअ जेके बि इशूज़ आहिनि, जीअं मौलवी साहिबु बयानु कयो त जेको आहे रमज़ान में एतिरे क़दुरु थी वेंदो आहे जो माण्हुनि जो जीअण ॿियनि महीननि खां वधीक मुश्किल थो थी वञे, त हिकु इनफ़रादी तौर ते असांखे छा करणु घुरिजे त जीअं असां पंहिंजे तरफ़ां पंहिंजो हिकिड़ो हिसो शामिलु करियूं था, जीअं असां बि त हिकिड़ो हिन मुआशिरे जा फ़र्द आहियूं, असां हुन में कीअं जेको आहे हिसो आणे करे जेको आहे उनखे बहितर बणाए सघूं था। साईं, गुज़ारिश इहा आहे त जेसि ताईं इंसान पाण न करे दुनिया गॾिजी बि उनखे नथी खारे सघे। असांजो त मुआशिरो ख़राबु आहे, तॾहिं मां ग़लती कई। मां तव्हां खां सवालु पुछां थो, क़ुर पाक मिसाल ॾिनी आहे, ज़रबल्लाहु मसलन लिल्लज़ीन आमनू इमरात फ़िरऔन। अल्लाह काइनात जे मोमिननि जे अॻियां हिकु मिसाल पेश करे थो ऐं उहा आहे हज़रत आसिया सलामुल्लाह अलैहा जी, जेकी फ़िरऔन जी घरवारी आहे। फ़िरऔन जे महल में, फ़िरऔन जे शहर में, फ़िरऔन जे माहौल में कहिड़ी बुराई हुई जेकी मौजूदु न हुई। जेतिरो फ़िरऔन कमीनो हो एतिरी आसिया बेअब हुई, एतिरी बेअब हुई जो अल्लाह उनखे हिकु नबी जी पालना जी ज़िम्मेदारी ॾिनी। ॿिए पासे ॾांहुं असां ॾिसूं त हाबील ऐं काबिल, उनखे बि अल्लाह साईं क़ुर में मिसाल पेश कई आहे, जंहिंजो पीउ बि अल्लाह जो नबी हुजे, माउ बि हज़रत हवा जहिड़ी पाक ऐं पाकीज़ा औरत हुजे। तव्हां इहो ॿुधायो त भाउ हज़रत हाबील जहिड़ो नेक इंसान हुजे, काबिल खे ख़राबु कंहिं कयो? जे मुआशिरो इंसान खे ख़राबु करे थो त काबिल खे ख़राबु करण जी ज़िम्मेदारी कंहिंजे मथां आहे?
लिहाज़ा इंसान जॾहिं पाण खे ठाहिणु चाहे, नेक बणिजणु चाहे, त फिरौन जे महल में लही आसिया बणिजी सघे थो। जे अगरि इंसान खरणु चाहे त हज़रत आदम अलैहिस्सलाम जो पुटु थी करे बि काबिल ऐं कातिल ऐं ज़ालिम बणिजी सघे थो। उन जे मुक़ाबले में ॿी मिसाल बि क़ुर पाक ॾिनी, जीअं आसिया काइनात जे इंसाननि लाइ मिसाल आहे, तीअं जे सालेह माहौल में इंसान रहे ऐं न सुधरे त नथो सुधरी सघे। हिकु मिसाल काबिल, ॿी मिसाल हज़रत नूह अलैहिस्सलाम जी घरवारी। ज़रबल्लाहु मसलन लिल्लज़ीन कफ़रू इमराअत नूह व इमराअत लूत। क़ुर मोमिननि लाइ मिसाल ॾिनी हज़रत आसिया जी, काफ़िरनि लाइ मिसाल ॾिनी हज़रत लूत अलैहिस्सलाम जी घरवारी ऐं हज़रत नूह नबी जी घरवारी। कानता तहत अब्दैन मिन इबादिना सालिहीन, ॿई असांजे सालिह बाननि जे घर में रहियूं। उन सोबत में तव्हां ॾिसो न, जिते जिब्राईल अमीन नाज़िल थिए, जिते अल्लाह जा फ़रिश्ता नाज़िल थियनि, जिते वही इलाही जो मर्कज़ हुजे, जिते हिदायत इंसानी जो मर्कज़ हुजे, जेको घर काइनात जे लाइ हिदायत जो मर्कज़ हुजे, अल्लाह जूं रहमतूं हुजनि, घरवारी जेकी वेझे में वेझो रिश्तो आहे, उहो गॾु रही करे सुधरे नथी त नथी सुधरी सघे। इन मां मालूम इहो थियो त मुआशिरो जेको आहे न, उहो ज़रूरु असर अंदाज़ इंसान ते थिए थो, लेकिन जेसि ताईं इंसान पाण ख़राबु न थिए एतिरे ताईं मुआशिरो ख़राबु नथो करे। हाणे सवाल इहो आहे त असां मुआशिरे खे कीअं ठीकु कयूं। मुआशिरे जी इस्लाह जो आगाज़ इंसान खे पंहिंजी ज़ात खां करणु घुरिजे। मां चाहियां थो त मुंहिंजो मुल्क सुधरी पए, पहिरियों मां थो सुधरां। मुल्क सुधारणु मुंहिंजे वस में न आहे, शहर सुधारणु मुंहिंजे वस में न आहे, पाण खे सुधारणु त मुंहिंजे वस में आहे। असां आम तौर ते उबतड़ शुरू कंदा आहियूं, असां चवंदा आहियूं त मुल्क सुधरे, असां आख़िर में पाण खे न आहियूं सुधारींदा, मुल्क सुधारण जे लाइ निकिरंदा आहियूं। पाण खे न आहियूं सुधारींदा, शहर सुधारण जे लाइ निकिरंदा आहियूं। इहो उबतो तरीक़ो आहे जेको क़ुर ऐं सुन्नत जी तालीमात जे ख़िलाफ़ु आहे। आख़िरी ॻाल्हि जेकी मां अव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु रखणु चाहींदुसि, उहा इहा आहे त मुआशिरो सुधारण जे लाइ बि पाक नबी हिकु उसूल असांखे ॾिनो। पाक नबी खां हदीस आहे, सैयदुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, ताइफ़तान मिन उम्मती इन सलुहा सलुहत उम्मती व इन फसदा फसदत उम्मती। ॿ ग्रोह अहिड़ा आहिनि मुंहिंजी उम्मत जा, सुधरी पवनि त उम्मत सुधरी पवंदी, खरी पवनि त उम्मत खरी वेंदी। उहे कहिड़ा आहिनि? अल उलमा वल उमरा, हुकुमरान ऐं आलिम। आलिम दीन अगरि सुधरियल हूंदो त उहो मुआशिरे खे सुधारींदो। मां इहो सम्झां थो त अगरि असां हिन मुल्क खे सुधारणु चाहियूं था त सभ खां पहिरियां हुकुमराननि जो जेको निज़ाम आहे उन खे दुरुस्त कयूं। जेसि ताईं हुकूमती निज़ाम दुरुस्त न थींदो, एतिरे ताईं मुआशिरो कॾहिं बि सुधरी नथो सघे। वॾी महिरबानी। इहो त उमेदु रखिजे थी त अलाह पाक हर कंहिंखे, हुकुमरान हुजनि या जेको आहे त आवाम हुजे, सभिनी खे सुधरण जो मौक़ो अता करे। साईं, हिकिड़ो नंढिड़ो सुवालु मूंखे तव्हां खां करिणो हो, मुख़्तसिर जवाबु बि खपे थो, त हीउ जेको रमज़ान शरीफ़ में जेको फितरानो अदा कयो वेंदो आहे, उहो फितरानो अमूमन ईअं हूंदो आहे त असां आख़िरी ॾींहंनि में, छो त हुनजो ऐलान बि आख़िर में तक़रीबन थींदो आहे, ऐं रिवायत इहा असांखे बचपन खां वठी ॾिसण में आई आहे, आख़िर में अदा कयो वेंदो आहे। छा इन लाइ आख़िरी ॾींहं लाज़मी हूंदा आहिनि, या रमज़ान शुरू थियण सां ई कंहिं बि वक़्तु अदा करे सघे थो? असल में जेको वाजिब थींदो आहे सदके फ़ितर, उहो थींदो आहे रमज़ान शरीफ़ खां बाद में ईद वारे ॾींहं ते। उनजो वजूब जो जेको ॾींहुं आहे उहो इहो ई आहे। पर हाणे जेकॾहिं उन ॾींहं ते उन वक़्तु जेको सदके फ़ितर ॾींदा पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर में, कणिक हूंदी, जेके बि अनाजात हूंदा हुया, ड्राख हूंदी, खारकूं हूंदियूं, उन वक़्तु अदा कंदा। उन वक़्तु ज़रूरत इहा ई हूंदी। ऐं हिन वक़्तु वरी ज़रूरत इहा वञी पेश पई आहे जो उहो पैसनि जी सूरत में थी वियो आहे। हाणे पैसनि जी सूरत में जेकॾहिं असां उन वक़्तु ॾींदासीं त जेको मिसकीन आहे, यतीम आहे, सही, ठीकु आहे, जेको मुस्तहिक आहे, उन मां एतिरो फ़ाइदो न वठी सघंदो जेतिरो असां अॻ में उनखे ॾियूं। मतिलबु जेकॾहिं माण्हू रमज़ान शरीफ़ जे महीने जी शुरूआति में या विच में बर वक़्तु जेकॾहिं माण्हू फितरानो ॾेई छॾे त इहो माण्हू खे बहितर तरीक़े सां यूटिलाइज़ करे सघे थो, यूटिलाइज़ करे सघे थो। उहो पंहिंजे बचड़नि जे लाइ कपिड़ा वठंदो, या मानी न आहे हिन वक़्तु पोज़ीशन इहा लॻी पई आहे जो अटो बि वञी आसमान ते पहुतो आहे। वॾी महिरबानी अव्हांजी। वक़्त जी जेका त कमी जे करे प्रोग्राम खे इख़्तिताम पज़ीर कयूं था। अलामा साहिबु, तव्हांजी वॾी महिरबानी। साईं, तव्हांजी वॾी महिरबानी। हिन वक़्तु लाइ एतिरो ई। हाणे ॾींदा इजाज़त पंहिंजे मेज़बान से ज़मीर आलम खे। ईंदड़ प्रोग्राम में इनशाअल्लाह वरी ॿिए कंहिं मौज़ूअ ते ऐं सुहिणे तरीक़े सां इनशाअल्लाह रमज़ान जी जेके बरकतूं आहिनि उन्हनि उहे अव्हां ताईं बयानु करण जी कोशिशि कंदासीं। अल्लाह हाफ़िज़।